इस्लामाबाद सदर आसिफ अली ज़रदारी के ख़िलाफ़ जाली बैंक अकाउंट्स केस जी ॿुधणी खे रोकियो वियो आहे। बैंकिंग कोर्ट में सदर आसिफ ज़रदारी फ़रियाल टालपुर ॿियनि जे ख़िलाफ़ जाली बैंक अकाउंट्स केस जी ॿुधणी थी। सदर आसिफ ज़रदारी जो वकील चयो त जेसिताईं आसिफ ज़रदारी सदर आहे उन जे ख़िलाफ़ केस जी ॿुधणी नथी थी सघे, जंहिं ते अदालत चयो त जेसिताईं आसिफ ज़रदारी सदर आहे उन जे ख़िलाफ़ केस जी ॿुधणी न थींदी। ॿुधणी दौरान फ़रियाल टालपुर अदालत में पेश न थी। संदसि तरफ़ां संदसि वकील दरख़्वास्त दाख़िल कई, जंहिंमें मौक़िफ़ इख़्तियार कयो त फ़रियाल टालपुर असेंबली इजलास सबबि मसरूफ़ आहे, उन करे हाज़िरी खां छूट ॾिनी वञे। अदालत सदर आसिफ ज़रदारी खे सदार जी छूट हासिल हुजण सबबि केस डी क्लास कंदे केस जी ॿुधणी 9 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।